सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो सलाम सिंध। उमेद आहे त बिल्कुलु सिंध वासी बि ख़ैरियत सां हूंदा। पाकिस्तान में जेकी रहनि था उहे बि ठीकु आहिनि। मतिलबु असांजो प्यारो मुल्क जेको आहे उन जा जेकी रहाकू आहिनि, रहवासी आहिनि, शहरी आहिनि, उहे सभई ठीकु ठाक नोबना हूंदा। पर पाकिस्तान खां ॿाहिरि जेकी माण्हू असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि पिया, जेकी ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू आहिनि, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, उन्हनि सभिनी खे दिल्ली नेक तमन्नाउनि ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे असां हिन प्रोग्राम में सलाह अर्जण ते, हिन प्रोग्राम में गॾिजण ते, हिन प्रोग्राम में ईअं खणी चऊं त परे परे खां जेको आहे न ॾिसण बि हिकिड़ी शमूलियत आहे, उन शमूलियत ते असां उनखे वलीकार चऊं था। उमेद आहे तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुर्बाश हूंदो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, अलाह साईं तव्हां ते पंहिंजी ख़ासि रहमत रखे, अलाह साईं तव्हां ते पंहिंजी ख़ासि करम नवाज़ी रखे। इहा दुआ कयूं था। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, 24 सेप्टेम्बर। ख़ासि तौर ते अॼु जुमे जो ॾींहुं आहे त पोइ वरी जुमे जी ॻाल्हि कंदा आहियूं त नेकीअ जूं ॻाल्हियूं कयूं, भलाई जूं ॻाल्हियूं कयूं, चङाईअ जूं ॻाल्हियूं कयूं। चङाई रहिजी वेंदी आहे, रहंदो रुगो रब, बाक़ी कुल फना, अजाई अना आहे हिन इंसान खे। बसि इन शेर में तव्हां ॻाल्हि सम्झो त ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे। जेकी बि पल तव्हांखे मिलनि था, जेकी बि सेकेंड्स मिलनि था, उहे सिक में गुज़ारे छॾियो। जेकी पल तव्हांखे मिलनि था उहे प्यार में गुज़ारे छॾियो। ऐं जेकी बि पूरा ॾींहं तव्हांखे मिलनि था उहे ॾींहं नोबना कयो, ख़ुशपाश रहो। ज़िंदगीअ में परेशानियूं बि ईंदियूं आहिनि, पर परेशानियुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ थोरी जेकॾहिं प्लैनिंग कंदव त तव्हांजी ज़िंदगी अञा वधीक आसान थींदी। हाणे प्लैनिंग कहिड़ी करणी आहे पाण खे? हिकु त दुआउनि जो बि असरु थींदो अथव। ॻाल्हि आहे सिधी। अॼु जुमे जी निमाज़ आहे, जुमे जी निमाज़ पढ़ण खां पोइ वरी इज्तिमाही दुआ बि घुरंदासीं ऐं दुआउनि में बि असरु हूंदो आहे। पर ख़ासि तौर ते जेकी वालिदैन दुआऊं कंदा आहिनि, ऐं जेकॾहिं अमड़ तव्हांजी हयात आहे त पोइ अमड़ खां दुआ ज़रूरु घुरो। अमड़ जंहिंखे दुआ करे छॾी न उहो अॾिजी वियो, सची ॻाल्हि इहा आहे। अमड़ जंहिंखे दुआ करे छॾी उहो साओ रहंदो, उहो सुकंदो कोन, माना उहो उनखे लहर न लोॾो। सो अमड़नि जी ख़िदमत बि कंदा कयो। इन खां सवाइ जीअं मां प्लैनिंग जी ॻाल्हि कई, प्लैनिंग तव्हांखे ईअं करणी आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजो फ्यूचर ॾिसणु चाहियो था, मुस्तक़बिल ॾिसणु चाहियो था, सुठो शानदार ॾिसणु चाहियो था, हूअं बि जंहिं हाल में हींअर आहियो त इन खां पहिरियों थी सघे थो तव्हांजो हाल अञा अहिड़ो न हुजे जीअं हाणे आहियो तव्हां। पर वरी बि हर माण्हू चाहे थो, हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे त मां अपडेट रहां, मां अॻिभरो रहां, मां सुठो रहां सभिनी खां। ईंदड़ जेको फ्यूचर आहे, ईंदड़ जेको मुस्तक़बिल आहे, ज़ाहिर आहे त माली मसइला बि वधंदा वेंदा, फैमिली बि वधंदी वेंदी, वरी ॿिया टियां जेकी बि ख़ासि तौर ते मसइला आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि था। उनजे लाइ प्लैनिंग इहा करणी आहे त तव्हांखे सभ खां पहिरियां त इहो तव्हांखे ॾिसणो आहे त तव्हां हींअर जेकी जिद्दतूं अचनि पियूं टेक्नोलॉजीज़ में, असां जेकॾहिं हाणे बि उहो पुराणो ज़मानो लेखे करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं त पोइ अञा पाण रहिजी वेंदासीं। मिसाल तौरु तव्हांखे आउं मिसाल ॾियां थो, कंहिं दोस्त खे का उणाई आहे, कंहिं दोस्त खे का परेशानी आहे त पोइ चए थो यार मां नंढो हल्को फुल्को कारोबार कयां, पोइ दुकान बि खोले थो वठे, पोइ उनजो किरायो बि ॾिए थो, वरी पोइ उनजो फर्नीचर आहे, वरी उते मुलाज़िम रखणु आहे, पोइ वॾो हिकिड़ो सिस्टम आहे। इहो बि ठीकु आहे पंहिंजी जॻह ते, पर अॼुकल्ह जिद्दतूं अची वियूं, जीअं ऑनलाइन जीअं मार्केटिंग थिए पई, ऑनलाइन शॉपिंग थिए पई, ऑनलाइन ख़रीदारी ॾे वठि जेको जहान आहे उहो बि थी सघे थो। सो जीअं जीअं जिद्दतूं अचनि पियूं तीअं तीअं पाण खे जदीद तरीक़े सां उन्हनि जिद्दतुनि में पाण खे समाए छॾिणो आहे, उन्हनि जिद्दतुनि में पाण खे सेट करे छॾिणो आहे, त पोइ पाण अॻिते वधी सघूं था। हाणे वरी ॿी ॻाल्हि तव्हां इहा ॾिसो त अॼुकल्ह जेको मां ख़ासि तौर ते ॾिसां पियो त टेक्निकल जेकी स्किल्स आहिनि उहे माण्हू ॾाढा कामयाबु आहिनि। पढ़ाई पंहिंजी जॻह ते, तदरीसी अमल पंहिंजी जॻह ते ज़रूरी आहे, इल्मु इंसान जी टीह खे आहे, पर जंहिंखे को हुनुरु अचे थो न, हुनुरु बादशाह आहे। हुनुरु वारो माण्हू किथे बि बुख नथो मरे। मां ॾिसां थो त जंहिं बि शहर में वञे थो, जेकॾहिं को दर्ज़ी आहे त पंहिंजो दुकानु खोले वेही थो रहे, ॾाढी ठीकु ठाक रोज़ी थिए थी पई। जेकॾहिं को मिस्त्री आहे, को प्लम्बर आहे या इलेक्ट्रीशियन आहे, कोई बि पंहिंजो पंहिंजो जेको कारोबार करे थो, उहे ॾाढा टेकियल ऐं अॾियल आहिनि। उन्हनि खे का परवाह न आहे, कंहिंजी सिफ़ारिश करण जी ज़रूरत न आहे, कंहिं MNAs MPs जे दरवाज़े ते वञण जी ज़रूरत न आहे, को फॉर्म फिल करण जी ज़रूरत न आहे। बेरोज़गार जेकी दाऊं कंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं नौकिरी मिले कोन थी, जेतिरा कागज़ अटैच करे असां जेको आहे मोकिलिया आहिनि न, उन ते जेको ख़र्चु थियो आहे, उन ते जेका लागत थी आहे, इहा ॻाल्हि पुछा कयो, संदसि हणा थी पइनि। हुनरु तव्हां कहिड़ो सिखो था, पंहिंजनि ॿारनि खे कहिड़ो सेखारियो था, या तव्हांखे कहिड़ी टेक्निकल स्किल आहे, उहो माण्हू अॻिते कामयाबु थी सघे थो। इन खां सवाइ तव्हांजो जेको रहणु करणु आहे, या जेका तव्हांजी सर्किल आहे, जिन माण्हुनि सां तव्हां घुमो था, गुफ़्तगू कयो था, उहे माण्हू कहिड़े क़िस्म जा आहिनि? जेकॾहिं उहे माण्हू चङा सुठा माण्हू आहिनि, जेकॾहिं उहे शऊर वारा माण्हू आहिनि, अॻिते वधण वारा माण्हू आहिनि, जेकी रोज़ ॾींहों ॾींहुं तरक़ी करे रहिया आहिनि, उन माण्हुनि सां जेकॾहिं तव्हांजो मिलाप आहे, जेकॾहिं मिलणु आहे, त तव्हांजी तरक़ी बि मुमकिन आहे, तव्हां बि अॻिते वधी सघो था उन्हनि सां गुफ़्तगू में, उन्हनि सां हाल अहिवाल में, उन्हनि सां इहो जेको मामिलो आहे कारोबारी, उन्हनि ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कारोबार में माण्हू शमूलियत अख़्तियार कंदो आहे, चवंदो यार 2 रुपया मूं वटि बि आहिनि, मुंहिंजा बि पैसा हिते हणी छॾ भला, पोइ वरी अॻिते ॾिठो वेंदो, पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते 5 मां
50 मां 5 लख थी वेंदा आहिनि। सो हिकिड़ो त इहो ॿ शयूं तव्हांखे ॿुधायूं। टीं शइ इहा आहे त तव्हां किताब कहिड़ा पढ़ो था। हींअर असां वटि किताब पढ़ण जो रुझान बिल्कुलु घटिजी वियो आहे। किताब जिन पढ़िया, जिन किताबनि सां दोस्ती रखी आहे, उहे अकाबर, उहे दानिश्वर, उहे दाना, उहे ॾाहा लिखिया वञनि था। तव्हां किथे बि जॾहिं वेंदो, कंहिं बि मौज़ूअ जॾहिं ॻाल्हाईंदो, कुझु तव्हांखे पढ़ियलु हूंदो, हिस्ट्री पढ़ियलु हूंदी, पोइ उहा हिस्ट्री कहिड़े बि क़िस्म जी हुजे, इस्लामिक हिस्ट्री हुजे, समाजी इतिहास पढ़ियलु हुजे तव्हांखे, या जनरल नॉलेज तव्हांखे हुजे, त पोइ तव्हां उते गुफ़्तगू में मुंझंदव कोन। पोइ तव्हां उन गुफ़्तगूअ में गॾु जेको आहे जेका कंट्रीब्यूशन तव्हांजी हूंदी, उहा ॾाढी असरायती हूंदी। माण्हू चवंदा यार पढ़ियो लिखियो माण्हू आहे, वॾो दाना माण्हू आहे, इनखे असां दलील में मारे बि नथा सघूं, इनखे पाण हाराए बि नथा सघूं। इहे ॻाल्हियूं ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि, जेके जिन ते तव्हां अमल कंदो त तव्हांजी ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदी, भली थी वेंदी, बहितर थी वेंदी। वधीक तव्हां पाण बि सियाणा आहियो। असांजो कमु आहे मिड़ई तव्हांखे सलाह ॾियणु। सलाह वठंदा कयो, कंदा वरी पंहिंजे दिलि जी कयो। जेको तव्हांखे सहूलियत में कमु हुजे उहो ज़रूरु कयो। सो जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे। जुमे जे बाबरकत ॾींहं ते कुझु असां अॼु जेके पंहिंजे प्रोग्राम में कचहरियूं कंदासीं, उहे त हिकु त पाण वटि जेको व्याज वारो सिस्टम आहे, या व्याज वारी जेका ॻाल्हि आहे, उहा अक्सर हिकिड़ो जुमिलो ॿुधण में ईंदो आहे त व्याज लानत आहे, ऐं व्याजीअ जे लाइ तमामु घणियूं सज़ाऊं बि आहिनि, हिते बि त आख़िरत में बि। हिते माना उनजो बि को गुज़र सफ़र जेको आहे सही नमूने सां थींदो ई कोन्हे, परेशानी रहंदी आहे। को ॿार हुनजो बीमार हूंदो, अमड़ बीमार हूंदी, अबो बीमार हूंदो, पंहिंजा गुर्दा फेल हूंदसि, पाण परेशान हूंदो, शुगर जी बीमारी मरतल हूंदो, कोन सां मसइलो हूंदो। मूं इहो ॿुधो पिया आहे, कुझु माण्हुनि खे ॾिठो पिया आहे, त उहो सुखियो सताब हूंदो। बज़ाहिर ॾाढा सुठा कपिड़ा पातल हूंदसि, सोनी चेन बि पातल हूंदसि, मुंडियूं बि भलियूं पातल हूंदसि, पर उन सां को मसइलो हूंदो। सो जेका सही ॻाल्हि आहे, सही जेकी जंहिं कारोबार में माण्हू हथु विझे थो, त पोइ उहो माण्हू सही बि रहे थो। पर जेकॾहिं अहिड़ो क़िस्म जो को कमु आहे त पोइ उहो माण्हू चाक बि नथो रहे। पोइ इन हवाले सां अॼु ॻाल्हाईंदासीं त पंहिंजो इस्लाम इन हवाले सां छा थो चवे, ऐं समाजी ऐं माशी सूरत हाल पंहिंजे पाकिस्तान जी छा आहे, इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। सियासी निज़ाम जेको आहे उहो बि कॾहिं कीअं आहे, कॾहिं कीअं आहे, त इन ते बि थोरी नज़र विझंदासीं। कल्ह त वरी मेहताब अकबर राशिदी साहिबा पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में पंहिंजे मुड़ुस ऐं पुटनि समेत, पूरी आक समेत, कुटुंब समेत जेका शमूलियत अख़्तियार कई आहे, उन ते बि कुझु ठठोलियूं बि थियनि पियूँ। कुझु माण्हुनि जी राय आहे त पीपल्स पार्टी अवाम में मज़बूत आहे, अवामी मक़बूल पार्टी आहे, इन जे करे जेका फंक्शन लीग हुई या जेकी ॿियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि में एॾो दम न आहे, या उन्हनि में एॾो मज़ो न आहे। अवाम सां उन्हनि जो जेका कम्युनिकेशन आहे उहो थोरो गैप आहे। इन जे करे मेहताब अकबर राशिदी साहिबा इहा पार्टी जॉइन कई आहे। मेहताब अकबर राशिदी साहिबा जो चवणु आहे त का बि डील न आहे थी। माण्हुनि जो इहो चवणु हूंदो आहे, किथे बि को माण्हू ईंदा चवंदा साईं का सणबी शइ, को माना फ़ाइदो या को मफ़ाद ज़रूरु मिलियो हूंदो, उनखां पोइ इहो कमु थियो हूंदो। पर उन्हनि जो चवणु आहे त असां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे सिर्फ़ु इन जे करे अॻिते आयासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी तमामु घणी पुराणी पार्टी, ऐं उन में जेको कमु थिए पियो उन हवाले सां उन्हनि कमनि मां मुतासिर थी। हाणे ख़बर न आहे अॻिते जी कहाणी छा आहे, पर फ़िलहालु इहो ॿुधण में अचे थो त पीपल्स पार्टी जॉइन कई आहे। मेहताब अकबर राशिदी साहिबा सुठी जेका आहे सा मेज़बान, सुठी लेखका ऐं सुठी जेका आहे सा शख़्सियत जी मालिक बि आहे। सो इहो सियासी दमचर इहो आहे। बाक़ी ग्रीन लाइन जी जेका बस आहे उहा हलण जे लाइ तयारु आहे। रूट्स जेके आहिनि उन्हनि जा अञा ठहिया न आहिनि, मुकमल न थिया आहिनि। उहे 40 बसूं पहुची वियूं आहिनि, बाक़ी बसूं ईंदियूं। इहो बि तव्हांखे अपडेट कंदा हलूं। मौसम कराची ॾाढी ज़बरदस्त आहे, ऐं कराची मौसम ज़बरदस्त हुजण सां गॾु थोरा मसइला मामला इहे बि आहिनि त किथे किथे पाणी बि आहे। सुबुह सां आयो आहियां, थोरी देरि थी वई आहे, छो त किथे पाणी बीठल हुयो ऐं किथे वरी पाणी पीअण जे करे ट्रैफ़िक ॾाढी जैम हुई। इन जे करे असांखे हिते पहुचण में ॾाढी तकलीफ़ थी। तव्हांजी शहर जी सूरत हाल जी तव्हांखे ख़बर हूंदी। बरसातूं अञा बि वसंदियूं, अॼु बि सुभाणे बि मौसमात खाते जो इहो चवणु आहे। हाणे वरी जेको मुंहिंजो चवणु आहे उहो बि तव्हां ॿुधो, ऐं उहा गुज़ारिश आहे मुंहिंजे चवण में। गुज़ारिश इहा आहे त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो महिरबानी करे, ऐं पंहिंजनि ॿारनि खे महफ़ूज़ रखो। पाकिस्तान महफ़ूज़ हूंदो, पोलियो खां पाक हूंदो, त असीं परेशानी खां आजा हूंदासीं। तव्हांजे दरवाज़े ते पोलियो जी टीम अचे थी त उन्हनि सां सहकार लाज़मी आहे। तव्हांजे करे उहे ईंदा आहिनि। पंहिंजनि ॿारनि खे लिकायो न, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। 5 सालनि खां जेके घटि ॿार आहिनि, 5 सालनि ताईं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे सघजनि था। जेकॾहिं तव्हां वटि टीम न पहुती आहे त पोइ 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे, उन नंबर ते तव्हां टेलीफ़ोन कयो ऐं उन्हनि खे इहा शिकायत, उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाए बि सघो था त तव्हांजी टीम असांजे दरवाज़े ते न पहुती आहे, तव्हां वटि टीम पहुचंदी। जेकॾहिं तव्हां पाण बि फ्री आहियो त पोइ महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे बुनियादी सिहत मर्कज़ तां वठी वञो, वैक्सीनेशन करायो। ऐं इहो सुठो कमु आहे, इहो भलो कमु आहे। इन भले कम में पंहिंजो हिसो वठो। दुनिया पोलियो जे ख़ात्मे जे किनारे ते आहे, ऐं 99.9 जेका आहे सा परसेंटेज आहे पोलियो केसनि में, उहा घटिताई थी आहे। पाकिस्तान सिर्फ़ु उन्हनि 2 मुल्कनि में शामिल आहे अञा ताईं जिते पोलियो रहे थो, या इहो वायरस अञा ताईं फैलियल आहे, पखिड़ियल आहे। इन वायरस मां अञा ख़तरो आहे। हिकु अफ़गानिस्तान में पाकिस्तान में पोलियो छो आहे, छाजे करे आहे? इन जो सबबु इहो आहे त पाण वैक्सीनेशन सही टाइमिंग ते नथा करायूं पंहिंजनि ॿारनि जी।
छो त जेका मुहिम हले थी उहा मुहिम गुज़री वेंदी आहे, वरी मुहिम हलंदी आहे त वरी पाण लापरवाही जो मुज़ाहिरो कंदा आहियूं। पोलियो वैक्सीन सॼी दुनिया में इस्तेमालु कई वेंदी आहे, उन में जेकॾहिं इंडोनेशिया जो ज़िक्र कयूं, उन में तुर्की जो ज़िक्र कयूं, उन में जेकॾहिं ज़िक्र कयूं पाण सऊदी अरब जो, सभु इहे मुस्लमान मुल्क आहिनि, उहे जेकॾहिं पोलियो जी वैक्सीनेशन कराइनि था त पोइ तव्हां असांखे बि ज़रूरु कराइणु घुरिजे। इहा पोलियो जी वैक्सीन हलाल आहे, इन जे बारे में जेकी मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कनि था, उन्हनि ॻाल्हियुनि खां थोरो परे रहो। पोलियो जी वैक्सीन कराइणु लाज़मी आहे, पंहिंजनि ॿारनि खे महफ़ूज़ रखो। पोलियो जी वैक्सीन सां गॾु विटामिन ए जा फुड़ा बि पीआरणु ताईं लाज़िम आहिनि, ऐं विटामिन ए इंसान जे जिस्म में इन्फेक्शन खे रोकण लाइ अहम किरदारु अदा कंदी आहे। उहा जिस्म जी कुदरती मुदाफ़ियत खे वधाईंदी आहे, इहा बि ॻाल्हि साम्हूं अचे थी। ऐं विटामिन ए सप्लीमेंट जे बारे में अहम हक़ीक़तूं जेके आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थो त WHO खां जेका ॻाल्हि साम्हूं आई आहे त 6 महीननि खां 59 महीननि जे समूरनि ॿारनि खे विटामिन ए सप्लीमेंट ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे, जेको इहो साबित करे थो त इन में सिहत जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। विटामिन ए पोलियो रोक वैक्सीन मुहिम दौरान 2 साल जेके आहे से साल में 2 भेरा ॾिनी वेंदी आहे, ऐं इहा जेका साल में 2 भेरा वैक्सीन ॾिनी वञे थी, इन 2 भेरनि खे तव्हां मिस न कयो। इन मौक़े मां ज़रूरु फ़ाइदो वठो। विटामिन ए जी घटिताई जेकॾहिं वधीक आहे त पोइ उनखे रोके सघिजे थो। जेकी सायूं भाॼियूं आहिनि उहे बि तव्हां खाई सघो था, मच्छी खाई सघो था, ऐं मच्छीअ सां गॾोगॾु आना जेकी बेदा पाण चऊं, गोश्त, माउ जी थञ इंतिहाई लाज़िम आहे। सो माउ जी थञ बि इंतिहाई लाज़िम आहे। सो इहे सभु शयूं तव्हां करे सघो था विटामिन ए खे पूरे करण जे लाइ। सो तव्हांखे इहा गुज़ारिश कईसीं त पोलियो जा फुड़ा ज़रूरु पंहिंजनि ॿारनि खे पीआरियो ऐं पंहिंजनि ॿारनि जो मुस्तक़बिल संभालियो। ॿार महफ़ूज़ हूंदा, मज़बूत हूंदा त पोइ पाकिस्तान महफ़ूज़ हूंदो। पाण सुकून जी निंड सुम्हंदासीं। असां नथा चाहियूं त पाकिस्तान जो जेको फ्यूचर आहे, पाकिस्तान जो जेको ॿारु आहे, जेको मुस्तक़बिल जो मेमार आहे, उहो माज़ूर हुजे। माज़ूर ॿार सां पाकिस्तान जी तरक़ी मुमकिन नथी थी सघे। सो पाकिस्तान जी तरक़ी जेकॾहिं चाहियूं था पाण, ऐं पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे नसुल खे जेकॾहिं बचाइणु चाहियूं था त पोइ पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे। जेकॾहिं टीम तव्हां ते निपहुती आहे त महिरबानी करे उन्हनि खे टेलीफ़ोन करे आगाही तव्हां ॾेई सघो था। अॼु शाहबुद्दीन भिटाई रहमतुल्लाह अलैह जो 278 उर्स मुबारक पिया आहे, बल्कि आख़िरी ॾींहुं आहे हुनजो। सो गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी उर्स मुबारक जारी सारी आहे। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह साहिब जो कल्ह ख़िताब ॾिठोसीं, सैयद सरदार शाह जी बि कचहरी ॾिठीसीं, ॿुधीसीं। ऑनलाइन जेके सेशन्स थिया या सोशल मीडिया ते जेका ख़ासि तौर ते इन हवाले सां वीडियोज़ जेकी अपलोड कयूं हुयूं, उन्हनि में ॻाल्हियूं ॿुधियूंसीं। लाखिणी लतीफ़ जो मेलो ऐं लाखिणी लतीफ़ जे पांधीड़नि खे, मुरीदनि खे तमामु घणियूं मुबारकूं पहिरियां बि ॾेई चुकासीं। थोरी ॾुखियाई आहे हर भेरे, जीअं शान निशान तरीक़े सां शाह लतीफ़ जो जेको उर्स आहे उहो मल्हायो वेंदो हुयो, उहो 2 सालनि खां वठी करे सही नमूने सां उअं ई ज़बरदस्त तरीक़े सां नथो मल्हायो वञे, छो त कोविड जी सूरत हाल आहे। तव्हां असांखे हुकूमत सां सहकार बि करिणो आहे, SOPs ते अमल करे जेकी पांधीड़ दरगाह में पहुचनि पिया, छो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी जेका दरगाह आहे उहा 2 दरगाहुनि खां थोरी ईअं खणी चऊं त घणी कुशादी कोन्हे का। सो उते रश बि थिए थी ऐं फ़क़ीर बि उते ॻाइनि था, वॼाइनि था, त पोइ उनजे करे बि उन्हनि खे ॿुधण जे लाइ बि माण्हू आता रहनि था, उते पहुचनि था। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त थोरी जेकॾहिं पाण हुकूमत सां लह विचड़ करे ऐं सहकार करे जेकॾहिं पाण कोशिशि कंदासीं त पोइ इहो उर्स मुबारक, अॼु त आख़िरी ॾींहुं आहे, ख़ैरनि सां इहो पूरो थींदो। ऐं इन आख़िरी ॾींहं जे हवाले सां जेका सरगर्मी हूंदी उहा सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदा हूंदो। उन्हनि जा जेके पेजिस आहिनि सकाफ़त खाते जा, उन्हनि हवाले सां बि तव्हां सां ख़ासि तौर ते जेका कचहरी थिए पई सोशल मीडिया ते, जेका लिंक्स आहिनि उहे आउं तव्हां ताईं पहुचाईंदो आहियां। खोड़ माण्हू आहिनि जेके सोशल मीडिया खां थोरा परे पिया आहिनि। किन माण्हुनि खे वरी सोशल मीडिया ते तवाई ॾाढी आहे, चवंदा साईं अरबुरु इहो वांदो कमु आहे, वांदकाई वारो कमु आहे। सो इन कम खां जेकॾहिं परे रहिजे त बहितर आहे। उहे बि सुठो कमु था कनि, परेशानीअ खां हाज़िर रहनि था। हिते जेकॾहिं सोशल मीडिया जो लाॻीतो इस्तेमालु जेकॾहिं थियो त पोइ ॾाढी ॾुखियाई बि थिए थी। सो इन ॾुखियाईअ खां बचण जे लाइ इहे माण्हू मूंखे चङा लॻंदा आहिनि कॾहिं कॾहिं, जेकी मोबाइल फ़ोन्स ऐं ख़ासि तौर ते जेकी सोशल मीडिया खां थोरो परे रहंदा आहिनि ऐं पोइ चवंदा आहिनि, इहो सोचींदा आहिनि त भाउ जेको थियो सुबुह ख़बर पवंदी। के माण्हू वरी राति जो जाॻंदा पिया आहिनि ऐं पोइ मोबाइल फ़ोन्स जेकॾहिं ऑन बि हूंदियूं आहिनि त पोइ डिस्टर्ब माण्हू थोरो थिए थो, का अचानक फ़ोन बि अची वेंदी आहे हरूभरू वारी बि, पोइ उन फ़ोन खे बि मद्देनज़र रखी करे, उन फ़ोन खे बि ॾिसी करे उन सां हरूभरू बि ॻाल्हाए करे निंड डिस्टर्ब कंदा आहिनि। के माण्हू हरूभरू फ़ोन करे चवंदा आहिनि साईं फलाणे लाइ ॻाल्हायो, सर्वर थो ॻाल्हाए साईं, राति जो 3 बजे अहिड़े क़िस्म जी फ़ोन अचे थी त पोइ माण्हू डिस्टर्ब थिए थो। सुठी ॻाल्हि आहे त फ़ोन एक्टिव बि रखणु घुरिजे, ऑन बि रखणु घुरिजे। कॾहिं कॾहिं आउं बि सोचींदो आहियां त भला बंदि हुजे त चङो आहे। पोइ 2 सूरतूं जेकी तव्हांजी कैफ़ियत जेका तव्हांखे ॿुधाए थी, उन सूरत हाल खे मद्देनज़र रखी करे तव्हां उहे शयूं कंदा कयो। ॻोठनि में जेकी असांजा रहनि था वॾड़ा, उन्हनि जी सार संभाल जे लाइ शहर में जेकी आहिनि कराची में, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त टेलीफ़ोन ऑन रखंदा कयो, छो त ॻोठ मां का बि अहिड़ी ख़बर अची सघे थी, ॾुख वारी बि ख़ुशीअ वारी बि।
सो इन्हनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजो मोबाइल फ़ोन ऑन रखणु इंतिहाई बहितर आहे। नंढड़ी साई था वठूं हिते मोटी अचूं था त पोइ पाण कचहरी बि कयूं था ऐं मौज़ महिमाननि सां तव्हांजी कचहरी बि करायां थो। आउं घणो ॻाल्हाए वियो आहियां, सो हाणे जॾहिं मोटंदुसि त मौज़ महिमान सां तव्हांजी कचहरी कराईंदुसि। पंहिंजो तव्हांजो प्रोग्राम आहे, तव्हां असां सां गॾु रहंदो, असांखे यकीन आहे ॾिसंदा रहंदो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। ऐं उनखां पोइ तव्हांजो ऐं महिमाननि जो हिक ॿिए सां तालुक़ु जोड़ियूं था, कचहरी उन्हनि सां कयूं था। जीअं मां थोरी देरि पहिरियां इंट्रो में ॿुधाई त व्याज जो जेको मर्ज़ आहे उहो बि तमामु घणो पाकिस्तान में वधी वियो आहे। अॻे ॿुधंदा हुआसीं त रुॻो जेके दीवान हूंदा, वाणिया हूंदा, हिंदू हूंदा, उहे व्याज जो कारोबार कंदा। हाणे त मुस्लमाननि बि घणे भाङे इन कम में शमूलियत इख़्तियार करे छॾी आहे। सो ॾुखी ॻाल्हि आहे, ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे, सभिनी खे ख़बर आहे, बि सभिनी में आहिनि। सो अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे। सो अॼु ख़ासि तौर ते पाकिस्तान जी जेका मुआशी सूरत हाल आहे या डॉलर जी सूरत हाल आहे ऐं इंडस सिविलाइज़ेशन आहे, उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। मौज़ महिमान जो तारीफ़ तव्हां सां करायां थो। सभ खां पहिरियां जेको साथी असां सां गॾु आहे, इन समूरनि मामलनि ते गहरी ॼाण बि रखे थो ऐं असांखे सुठे नमूने सां इन्हनि मामलनि ते ब्रीफिंग बि ॾींदो ऐं कुझु क़ुरान हदीस जी रोशनी में बि असांखे ॿुधाईंदो त इहे मामला कीअं निबिरी सघनि था। सो अशरफ गोरी साहिबु असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चवंदा। अशरफ कैसे हैं? ठीक है, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए, थैंक यू सो मच। ऐं इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में सुठो समण इहो हूंदो आहे त सुठा कलाम असां ॿुधंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में। सुबुह सुबुह मूड फ्रेश थींदो आहे, मौसीक़ी हल्की फुल्की जेकॾहिं सुठी साफ़ु सुथरी मिले थी त पोइ माण्हू थोरो नोपनो थिए थो। सो अॼु जेको फ़नकार असांजे प्रोग्राम में आयो आहे असांजे स्टूडियोज़ में, हिन वक़्तु तव्हांखे टीवी स्क्रीन ते बि नज़र ईंदो, उस्ताद गुलज़ार अली सांगड़ाईअ जो पोटो आहे। ॾाढो सुठो फ़नकार उस्ताद गुलज़ार अली सांगड़ाई, तव्हां ॿुधो हूंदो, उनजो पोटो आहे त ज़ाहिर आहे त सिकूं उन जूं लहंदियूं अॼु। सो हिदायत गुलज़ार साहिब खे बि असां भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। हिदायत साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां मज़े में? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां बि असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं उस्ताद मुरम नाज़ असांजे प्रोग्राम जो साईं माना अहम माण्हू आहे, अहम हिसो आहे, उनखे भलीकार चऊं था। उनखां सवाइ वरी मौसीक़ी न हूंदी आहे न, सो वरी खिल भोॻियो जान बि हुन सां हलंदो रहंदो आहे। चर्चा बि हिक ॿिए खे कॾहिं कॾहिं ॿुधाईंदा बि आहियूं, कॾहिं कॾहिं चर्चो लॻी बि वेंदो आहे, हुनजो मूंखे लॻी वेंदो आहे, मुंहिंजो हुनखे लॻी वेंदो आहे, पोइ कॾहिं कॾहिं नाराज़ बि थी वेंदा आहियूं हिक ॿिए खां ॿ टे ॾींहं। बहरहाल वरी मोहबतूं क़ाइमु रखंदा आहियूं। उस्ताद मुरम साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? सर दुआ उस्ताद न चयो यार, मूंखे इहो इन ते नाराज़ थी वेंदो। नवा ॻाल्हि इहा आहे त तव्हां भली पाण खे न सम्झो, पर असांजी नज़र में त आहियो न। मोहबतूं तव्हांजो लाइ तव्हां ख़ुशि छो त कुझु बि कंहिं बि माण्हू में का बि शइ सुठी या थोरी वधीक आहे, एक्स्ट्रा स्किल्स आहिनि, त हुनखे उस्ताद ई चई सघूं था। पढ़ाए थो मास्तर उहो उस्ताद हुजे, हर फील्ड में पंहिंजो उस्ताद आहे। जी जी जी, हिमत अफ़ज़ाई बि आहे, पर पंहिंजो तव्हां जीअं ॻाल्हि कई पाण खे माण्हू पाण पंहिंजी औकात खे सम्झे ज़रूरु। मां पंहिंजी औकात जे मुताबिक़ पाण खे नथो सम्झां, वॾो माण्हू पोइ आहे, वॾपणो आहे। बाक़ी अॼुकल्ह फ़नकार अहिड़ा बि आहिनि जेकी पाण खे मोहतरम बि सॾाईंदा आहिनि पाण ई। बहरहाल अॼु हीउ सुठो आर्टिस्ट असां वटि आहे, माशाल्लाह नौजवान आहे ऐं सिखियल पढ़ियल आहे, सुठे घराणे सां। उस्ताद गुलज़ार सांगड़ाई साहिबु तमामु हिकिड़ो वॾो नालो, वॾो ख़ान साहिबु क्लासिकल मौसीक़ी जो बिल्कुलु पोटा है, इंशाल्लाह मज़ो ईंदो। बिल्कुल बिल्कुल। तो इससे पहले प्रोग्राम को आगे बढ़ाते हुए एक अच्छा सा सॉन्ग आपको सुनाते हैं। सो उस्ताद गुलज़ार अली सांगड़ाई साहिब जो पोटो हिदायत गुलज़ार असां सां गॾु आहे, त मौक़े जो फ़ाइदो वठूं था। मूं चयो त देरि न कजे, भला पहिरियों हिकिड़ो सुठो कलाम ॿुधिजे, तव्हांजे रूह खे बि थोरो गरमाइजे ऐं पाण बि थोरो मज़ो वठिजे। सो हिदायत साहिब खे चऊं था त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाइनि। जी साईं। निजर म परे म पनी प म प सा निजर धनि प म रे म प म रे नि रे पनि रे नि सा। ठरी दिल दीवानी अहाँ पाण आया, ठरी दिल दीवानी अहाँ पाण आया, ठरी दिल दीवानी अहाँ पाण आया। वरी मेहरबानी
ठरी दिल दीवानी अमा पाण आया वॾी मेहरबानी वॾी मेहरबानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी शिफा लाए बाटू निहारियो निगाहों शिफा लाए बाटू निहारियो निगाहों शिफा लाए बाटू निहारियो निगाहों मिली जिंदगानी मिली जिंदगानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी अमा बेहयाती मुसीबत माता अमा बिन हयाती मुसीबत माता अमा बिन हयाती मुसीबत माता वॾी थी आसानी वॾी थी आसानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी शबाना बहारू अखिन जे चमन में शबाना बहारू अखिन जे चमन में शबाना बहारू अखिन जे चमन में वरियो हेल जानी वरियूं हेल जानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी अमा पाण आया वॾी मेहरबानी वॾी मेहरबानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी अमा पाण आया ठरी दिल दीवानी वाह वाह साईं वाह ठरी दिल दीवानी अमा पाण आया असां वरी तव्हांजे लाइ था इहो चऊं था पाण आयो असांजी दिलि ठरी वॾी महिरबानी नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो ऐं मोटी चऊं था त पोइ रहियल कचहरी बि कयूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सां गॾु आहियो जेकॾहिं अॼु शॉपिंग जो मूड आहे ॿाहिरि निकिरण जो मूड आहे ॿ 4 रुपया जजा तव्हांजे खीसे में आहिनि त पोइ तव्हांखे हिकिड़ी सुठी सलाह आउं ॾियां थो त समर सेल लॻी आहे स्टाइलो वारनि जी ऐं 51% जेको आहे सो इहा सेल जेका आहे सा ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं इहा डिस्काउंट पिया आहे ऑफ पिया आहे माना अप टू 51%। सो इन फ़ाइदे मां भरपूर फ़ाइदो वठो इहो फ़ाइदो आहे न त तव्हांखे जेके रिआयती का शइ मिली वञे स्टाइलो जो को बि आउटलेट या को स्टोर तव्हां विज़िट करे सघो था वञी सघो था आस पास कराची जो शहर में त तमामु घणियूं आहिनि
सो ॿियनि शहरनि में बि स्टाइलो जा जेके शॉप्स आहिनि उन्हनि ते तव्हां विज़िट करे सघो था। स्टाइलो वारा चवनि था त हर साल वांगुरु बल्कि हमेशह खां वधीक तौरु हिन साल स्टाइलो पंहिंजे कस्टमर्स खे जेका कलेक्शन ॾिए थो उहा कुझु नई आहे, उहा कुझु मुनफ़रिद आहे, उहा कुझु शानदार आहे। स्टाइलो जा जेकी स्टोर आहिनि या शॉप्स आहिनि या वेबसाइट्स आहिनि उन्हनि ते जेकी मौजूदु प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि में 11% खां वठी 51% डिस्काउंट मुयसरु आहे, माना रिआयत माना 11% खां 51% वॾो हिकिड़ो परसेंटेज ॾाढी भली आहे। इन परसेंटेज मां फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। ऐं स्टाइलो जी हीअ जेका सेल आहे हिन भेरे चवनि था त सभ खां वॾी सेल आहे। इन भरपूर सेल मां भरपूर फ़ाइदो वठो। दोस्तनि यारनि खे ॿुधायो त हलूं था स्टाइल सां ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ स्टाइलो ॾिता पाण चकर हणूं ऐं स्टाइलो मां का न का शइ वठी अचूं था। हाणे 51% जेको डिस्काउंट आहे उन में खोड़ सारियूं शयूं आहिनि जेकी मुनासिब क़ीमत ते दस्तियाब आहिनि। तव्हांखे जेकॾहिं पंहिंजी रेंज जे हिसाब सां चप्पल वठणी आहे, खुसो वठिणो आहे या ॿी का शइ वठणी आहे। औरतुनि जे लाइ ज़ेवर बि आहिनि, हैंड बैग्स बि आहिनि। जेकॾहिं ख़ुशबूदार रहणु चाहियो था त पोइ स्टाइलो वारनि परफ्यूम्स बि ॾाढा ज़बरदस्त मार्केट में आंदा आहिनि ऐं उहे मेल फीमेल जे लाइ ॾाढा सुठा आहिनि। सो इहे बि तव्हां परचेस करे सघो था। एॾो ज़बरदस्त जेको आहे मौक़ो आहे तव्हांजे लाइ, डिस्काउंट जेको मिले थो उन डिस्काउंट मां तव्हांखे फ़ाइदो हासिलु करणु घुरिजे। ऐं स्टाइलो कस्टमर खे कन्विंस करण जे लाइ हिकिड़ी ॿी बि ऑफर ॾिनी आहे, ॿी बि सहूलियत ॾिनी आहे त घटि रेट ते बि तमामु घणियूं शयूं दस्तियाब आहिनि। जीअं मिसाल तौरु तव्हां वटि 1000 रुपयो आहे, कोई चए थो यार 1000 रुपये में छा थींदो। स्टाइलो जो स्टोर तव्हां विज़िट कयो, उते 800 खां वठी करे 1200 ताईं जी रेंज में बि कुझु शयूं दस्तियाब आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था, तव्हां वठी सघो था। इहा बि सहूलियत तव्हांखे आहे। इन खां अलावा कस्टमर्स जे लाइ हैंडबैग्स जी जीअं ॻाल्हि कई, कुझु ॿारनि जूं शयूं बि आहिनि, कुझु परफ्यूम पिया आहिनि, कुझु शूज़ पिया आहिनि, खुसा सैंडल, इहे खोड़ सारियूं शयूं तव्हां वठी सघो था। इन फ़ाइदे मां फ़ाइदो वठो। ऐं इहा ऑफर महदूद मुदत लाइ आहे, घणी देरि ताईं न अथव। मतां चओ त हाणे अॻिले हफ़्ते हलंदासीं। सो महदूद मुदत लाइ इहा ऑफर आहे ऐं इन ऑफर मां तव्हां सभु भरपूर फ़ाइदो वठो, शॉपिंग कयो, ज़बरदस्त स्टाइल सां पंहिंजो पाण खे मेंटेन रखो। अॼुकल्ह जेको पाण खे मेंटेन रखे थो उहो माण्हू किथे महफ़िल में जेकॾहिं वञे थो त माण्हू हुन ॾे दीद बाक़ाइदा रखी ऐं ॾिसनि था हुनखे, चवनि था यार वाह जो माण्हूअ जो पर्सनैलिटी वाह जी आहे। सो स्टाइलो वञो ऐं विज़िट कयो। सो असां सां गॾु असांजो दोस्त जेको अशरफ गोरी साहिबु आहे उहो कचहरी करे पियो सूद जे हवाले सां, उन सां रहियल कचहरी कंटिन्यू कयूं था। इस्लामी हमारा मुल्क है तो इस हवाले से आप बात कर रहे थे, तो किस तरह से मैनेज करना पड़ेगा, तो थोड़ी रोशनी फिर से डालें क्योंकि बात हमारी आधी रह गई थी। इसमें मैनेज इस तरह से करना पड़ेगा हमें कि जैसा कि मैंने अर्ज़ किया कि एसेट बेस्ड फाइनेंसिंग होनी चाहिए, क्योंकि इस्लामी माशी निज़ाम जो है वो माइक्रो लेवल से मैक्रो लेवल तक कवर करता है। यानी कि एक इनफरादी शख्स की जो ज़रूरियात हैं, उसकी माशी ज़रूरियात हैं, उससे लेके पूरी रियासत की ज़रूरत को पूरा करता है माशी निज़ाम। ठीक है, अल्लाह ताला ने वाज़े तौर पे सूरह बकरा में फरमा दिया कि अल्लाह ने सूद को हराम और सौदे को हलाल किया है। सौदा मिन तिजारत को हलाल किया है। तो अब हमें ये करना है इसकी रोशनी में कि अगर हम बैनुल अक़वामी सतह पर पाकिस्तान को देखते हैं, पाकिस्तान के जो डेट्स हैं इंटरनल हैं या एक्सटर्नल हैं वो दोनों तरह से सूदी हैं। तो जो मईशत सूद पे खड़ी हुई है वो तो खोखली मईशत होती है। अच्छा। खोखली है। देखें, अब ये कहते हैं कुछ माहिर माशियात के दैट इज़ द बैकबोन ऑफ द इकोनॉमी, कि ये जो सूद है ये बैकबोन है इकोनॉमी का, और हम कहते हैं कि ये बैकबोन में लगा हुआ वो कीड़ा है जिसने सारी मईशत को खा लिया। अच्छा। और मईशत को खोखला कर दिया। और इसकी जो एग्जाम्पल्स है हमारे सामने वो हमारे मुल्क की अपनी मईशत है, हमारे मुल्क की अपनी मईशत है। आप देखें ना, अब हमारे पास फ़र्ज़ करें 20 अरब डॉलर के जो ज़खायर बताए जा रहे हैं ये हमारे अपने तो नहीं है ना। एक शख्स के पास 20 रुपये पड़े हैं और वो 100 रुपये का कर्जदार है। अच्छा। तो इसका मतलब है उसकी तो माशी सूरत हाल बहुत ही बदतरीन है। सही। क्योंकि उसको तो 80 रुपये का कर्ज देना है, उसको लौटाना है। सही। अब हमारे यहाँ जो सूरत हाल ये है कि बहालत मजबूरी हमें IMF के प्रोग्राम में जाना पड़ता है। आज ही मैं स्टेट बैंक के गवर्नर साहब का स्टेटमेंट पढ़ रहा था न्यूज़पेपर में कि हमें बहालत मजबूरी जाना पड़ता है और फिर उनकी शराइतें जो भी हैं माननी पड़ती हैं। उस प्रोग्राम का मकसद ही यही है। अगर हम उस प्रोग्राम में चले भी जाएं, अगर हम उनसे ये बात करें कि अगर हम प्रोजेक्ट फाइनेंसिंग करें, हमारे यहाँ जो प्रोजेक्ट्स लग रहे हैं आप उसमें हमारे साथ पार्टनरशिप करें। अच्छा। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हो सकती है, बहुत सारे मंसूबे हैं, बड़े बड़े जो हमारे मेगा प्रोजेक्ट्स हैं उसके ऊपर बात हो सकती है। उससे ये होगा 20 साल की पार्टनरशिप कर लें, 10 साल की पार्टनरशिप कर लें, इसमें एक टाइम ऐसा आएगा कि वो अपना
जो इन्वेस्टमेंट है उसके साथ प्रॉफिट लेकर वो बाहर निकल आएंगे और वो एसेट्स लॉन्ग टर्म हमारा पाकिस्तान का एसेट्स हो जाएगा। एक तो ये सूरत हाल है। इस्लामी माशी निज़ाम ये बताता है एसेट बेस्ड फाइनेंसिंग और अंडरलाइन एसेट ये होता है। पेपर्स का लेन देन जो होगा, पेपर्स का लेन देन जो मैं अभी प्रोग्राम में आप ब्रेक से पहले बता रहा था कि एक शख्स ने 1 लाख रुपए कर्जा लिया और उस पर उसने 1000 रुपये तय किया मैंने देना है, एक आम आदमी तय करता है। अब उसको 1 लाख रुपए देना भारी लगता है तो वो क्या करता है, सूद दे देता है कि यार 1000 रुपये दे के जान छुड़ाओ। फिर दूसरा महीना आता है तो उस महीने भी वो ये कहता है यार लाख तो बहुत ज़्यादा है तो 1000 दे के जान छुड़ाओ। लेकिन जबकि IMF प्रोग्राम में या जो दूसरे कर्जे हैं उनमें बड़ा अजीब सिस्टम है। अच्छा। अब वो कहते हैं कि जी 1 लाख तो हमारा इन्वेस्टमेंट था आपके ऊपर, तो अब जो आप चूँकि 1000 दे रहे हैं तो अब हमारा 1 लाख 1000 कैपिटल है, अब 1 लाख 1000 पे आप इंटरेस्ट दो। अच्छा। फिर वो नेक्स्ट मंथ नहीं दे पाता, फिर वो कहते हैं जी अब 1 लाख 2000 पे इंटरेस्ट दो। अच्छा। इसे कंपाउंड इंटरेस्ट कहते हैं। फिर 1 लाख 3000 मतलब वो जो इंटरेस्ट लगता है वो भी उसके साथ जुड़ता जा रहा है, पहाड़ बन जाता है। अच्छा। पहाड़। इसीलिए इस्लाम ने इसको मना किया। इसमें क्या होता है कि पैसा सिमट कर चंद हाथों में आ जाता है। बाकी दुनिया में 150 ममालिक हैं या 100 से ज़ायद हैं, तो इन सब का जो पैसा सिमट के दुनिया के चंद बड़े कंट्रीज़ में आ गया है। G8 G20 कंट्रीज़, ये जो आपका पेरिस क्लब है इसके 22 मेंबर हैं, 22 कंट्रीज़ हैं और सारे ताकतवर हैं जिसमें जापान, इसराइल और अमेरिका भी शामिल है। जबकि इन्होंने इंडिया को भी इनवाइट किया है। उसकी ना आने की वजह शायद यही है कि इन्होंने पाकिस्तान को ऐड देना है, जबकि वो नहीं चाहता कि पाकिस्तान को उसकी तरफ से कोई ऐड मिले, इस वजह से वो उसका मेंबर नहीं बनता है। ये मेरी अपनी एक ओपिनियन है। तो अब ये 22 कंट्रीज़ सारे स्ट्रॉन्ग हैं, इस्टेब्लिश्ड हैं और ये एक इंटरनेशनल दुकान है। ये इसमें इनके कॉम्पिटिटर्स ले लें आप, वर्ल्ड बैंक है, न्यू डेवलपमेंट बैंक है, एशियन डेवलपमेंट बैंक है और IMF है। इस तरह के ये जो इदारे बने हुए हैं, जब गिरती हुई मईशत को, अब IMF का क्या है कि वो रेगुलेटरी और ग्लोबल मॉनिटरिंग भी करता है। अच्छा। कि आपके ज़ाहिर मामलात में भी दखल देगा कि बिजली महंगी कर दो, पेट्रोल महंगा कर दो, डायरेक्ट इनडायरेक्ट मशवरे देगा कि किस तरह से मैनेज करना है आपको। उसने तो अपनी सूदी ही बात करनी है। इनडायरेक्ट टैक्सेस लगा दो, जैसे पेट्रोल के ऊपर टैक्स लगता है। फर्ज करें अगर 1 अरब लीटर पाकिस्तान में पेट्रोल बिकता है, अगर उस पर आप 2 रुपये भी बढ़ा दें तो 2 अरब रुपए आपको मिल जाएंगे रेवेन्यू की शक्ल के अंदर। लेकिन इसका बोझ एक पाकिस्तानी पर, एक छोटे पाकिस्तानी पर जो 20,000 या 25,000 रुपये की नौकरी करता है, उसने अपनी मोटर बाइक में 1 लीटर पेट्रोल डलवाना है, उस पर उसको 37 रुपये का टैक्स उसको देना पड़ेगा। इसी तरह से अगर एक आदमी 20 लाख रुपए कमाता है, उसके लिए 37 रुपये कुछ भी नहीं है। लेकिन अल्टीमेटली जो इम्पैक्ट पड़ता है इसका डायरेक्ट जो सूदी सिस्टम है, इसका एंड ये होता है कि जो बेचारा पाकिस्तानी गरीब है उसको इसको सफ़र करना पड़ता है। आप देखें ना 100% महंगाई हो गई है, 100% महंगाई हो गई है। एक टाइम वो भी मुझे याद है कि 70 रुपये का 60 रुपये का हम पेट्रोल डलवाते थे और आज 123 रुपये का पेट्रोल है। सही बात है। इतना एक्सपेंसिव है। और हमारी यहाँ जो सैलरीज हैं, जो बेचारा बाइक वाला 50 रुपये का डलवाता था पेट्रोल, 50 रुपये में क्या आएगा ना। ये तो अब हमें सबको ही लेके चलना है। आपके चैनल के तसव्वुर से कि एक छोटे से गरीब आदमी से लेके, अब मैं बात नहीं, मुझे सिर्फ ये बताएं कि आप क्या समझते हैं कि पाकिस्तान जब से बना है तो ये सारे जो भी किस्से हम सुनते हैं ये वही सिलसिला चलता आ रहा है, तो इसका कोई खातिर ख्वाह कोई हल किसी ने नहीं निकाला अभी तक कि भाई किस तरह से चलना है। हर हुकूमत आती है, कहती है कि मैं IMF के पास नहीं जाऊंगी, मैं ये कर दूंगा, मैं ये कर दूंगा, या हमारी हुकूमत ये कर देगी। तो उसके बाद जब वो आ जाते हैं इक़्तिदार में, फिर वही रोना, फिर वही कशकोल लेके और भीख मांगना। तो ये सारा सिलसिला वैसे आम राय, या अगर मैशत के बारे में जानकारी है आपको इस हवाले से तो कोई आइडियाज़ शेयर करें, क्या करना चाहिए वैसे। मुझे याद है खान साहब की एक तकरीर थी, मैंने TV पे सुनी थी। वो दौरे हुकूमत, पिछली हुकूमत के लिए कह रहे थे कि इतनी महंगाई तारीख़ में कभी भी नहीं हुई। ये उस वक्त स्पीच में कह रहे थे, और ये स्पीच लाहौर में दाता दरबार पे की थी उन्होंने, मुझे आज भी याद है। वो कहते थे कि इतनी महंगाई बदतरीन तारीख़ में नहीं हुई। इस बात को तकरीबन 4 साल हो गए, 3 साल हुए। अब मैं देखें, जब एक आदमी
टेक्निकली जब चीज़ों को करता है और प्रैक्टिकली करता है तो उसको पता चलता है ना। मैं और आप तो बात कर रहे हैं, जब प्रैक्टिकली वो उतरता है तो उसको पता चलता है कि पानी कितना गहरा है और कितना गर्म है। सही सही। तो अब जब खान साहब मैदान में उतरे, जब उन्होंने देखा कि ये, अब उस वक्त जब उन्होंने स्पीच करी थी ना, उस वक्त डॉलर 100 रुपये का था, आज 170 रुपये का डॉलर। अच्छा, उनकी हुकूमत के कुछ बंदे आजकल ये बातें भी कह रहे हैं कि डॉलर बढ़ने से हमें फ़ायदा हो रहा है। ये बात भी मुझे समझ में नहीं आ रही। सर, डॉलर बढ़ने से फ़ायदा उसको हो रहा है जिसने डॉलर रखे हुए, उसी को ही फ़ायदा होगा ना, जिसने होल्ड किए हुए। पाकिस्तान को फ़ायदा है, डॉलर बढ़ रहा है तो फ़ायदा पाकिस्तान को। ये बात भी समझ में थोड़ी सी कम आई मुझे। मैंने कहा आप देखें, बॉन्ड इन्होंने ख़त्म कर दिए, प्राइस बॉन्ड ख़त्म कर दिए। अब वो 40,000 का एक बॉन्ड था, 25,000 का बड़े बड़े बॉन्ड्स थे। अब उन्होंने क्या करा, पब्लिक ने वो पैसा तो घर में रखने नहीं थे, रुपया तो पहले ही गिर रहा है, तो उन्होंने सोचा कि चलो भी डॉलर ख़रीद लो, डॉलर स्टोर कर लो। ये डॉलर आज से नहीं इसकी होर्डिंग हो रही है, पिछले 10 सालों से होती चली आ रही है। चलिए इसमें बात करते हैं, अच्छा सॉन्ग सुनाते हैं आपको। जी, इजाज़त है। चलिए ठीक है जी। हिदायत गुलज़ार साहब खे ॿुधूं था, ॾाढो सुठो रागी असां सां गॾु आहे। सो तव्हां बि असां सां गॾु हूंदो त असांजी ख़ुशी थींदी। कलाम ॾाढो सुठो ॿुधाइण वारो आहे। जी हिदायत साईं। इश्क़ असां कयो, इश्क़ असां कयो, इश्क़ अॻे किथे हो। असां रे इश्क़ खे कोन सुञाणे को, असां परखियो एजाज़ चवे, असां ई सुञातो। ही इश्क़ जो जंहिं जबल थे थराया। संग दिल खे दिल दिन में ही छा कयम, संग दिल खे दिल दिन में ही छा कयम। प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम, प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम। संग दिल खे दिल दिन में ही छा कयम, संग दिल खे दिल दिन में ही छा कयम। मुस्क भरी दिल के सुनाती कान का, सिक भरी दिल के सुनाती कान का, सिक भरी दिल के सुनाती कान का। जान कहलाए चयम ही छा कयम, जान कहलाए चयम ही छा कयम। प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम, प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम। संग दिल
मुझे लेखे मुही जो आई तू मगे सरे गरे गरे सा पगा पदा सा दा दा गरे सा दा दा पगा पगरे सा मुझे लेखे मुही जो आई तू मगे मुही जे लेखे मुही जो आई तू मगे पाण खे दोखो दिन में ही छा कयम पाण खे दोखो दिन में ही छा कयम प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम संग दिल खे दिल दिन में ही छा कयम हुस्न जी एजाज चे इश्क जी हुस्न जी एजाज चे इश्क जी हुस्न जी एजाज चे उम्र भर इज्जत रख में ही छा कयम उम्र भर इज्जत रख में ही छा कयम प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम प्यार पत्थर खां पिन में ही छा कयम संग दिल खे दिल दिन में ही छा कयम संग दिल खे दिल दिन में ही छा कयम संग दिल के दिल दिन में ही छा कयम संग दिल के दिल दिन में ही छा कयम जी हिकिड़ी नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे साई वठूं था पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो पंहिंजो मुस्तक़बिल बचाओ इहा गुज़ारिश बि तव्हां कंदा रहूं था मोटी अचूं था नंढी साईअ खां पोइ ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु पीउ आहे केतिरियूं स्टडीज़ कयूं आहिनि पोलियो जे हवाले सां जेकी तव्हां ताईं ॻाल्हियूं आउं पुछायां पियो असुलु मसइलो इहो आहे त नओं ॼावल जेको ॿारु हूंदो आहे वालिदिन सम्झंदा आहिनि त नओं ॼावल ॿारु तमामु नाज़ुक थींदो आहे उनखे वैक्सीन लॻाइण ख़तरनाक साबित थी सघे थी ऐं पंहिंजनि ॿारनि खे लिकाईंदा आहिनि केतिरनि ई हाई रिस्क इलाइक़नि में जिते ॿारनि जी पैदाइश थींदी आहे ऐं उन्हनि जो को बि रिकॉर्ड न हूंदो उन्हनि खे वैक्सीनेशन न थी सघंदी आहे उन्हनि खे पोलियो जा फुड़ा न पीआरे सघिबा आहिनि सो टीम उते पहुचंदी बि आहे त पोइ उन्हनि सां मसइला थींदा आहिनि ऐं खोड़ सारनि जॻहियुनि ते टीम खे नुक़सानु बि पहुतो आहे सो गुज़ारिश कंदासीं त अहिड़नि इलाइक़नि में जेकॾहिं असांजो इहा आवाज़ु पहुचे पियो या कोई असांजो दोस्त हीअ आवाज़ु उन्हनि इलाइक़नि ताईं पहुचाए अचु वञो उते थिए थी कंहिं कम सां जेकॾहिं उते वञणु थिए थो त महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं जेकी असां वटि इहे राया रखिया वञनि था त इहे हलाल न आहिनि पोलियो जा फुड़ा मौलवियुनि मुफ़्तियुनि डॉक्टरनि बाशूर माण्हुनि इहो चई छॾियो आहे त इहे इंतिहाई ॿार जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि सो पंहिंजनि ॿारनि खे लिकाइण खां पासो कयो ऐं 5 सालनि जी उमिरि था जेकी ॿार आहिनि उन्हनि खे दरवाज़े ते पाण ई पोलियो जी टीम अचे थी त पाण ई बाबा अॻु में ई अॻुवाट उन्हनि खे बीहारियो ऐं चओ त ही ॿार आहिनि जेकॾहिं टीम तव्हांजे घर ताईं न पहुती आहे त 1166 टेलीफोन नंबर आहे तव्हां उते कॉल करे शिकायत या दर्ज कराए सघो था नोट कराए सघो था ऐं ॿुधाए सघो था त असां वटि टीम न आहे पहुती कंहिं ॿिए जे बुनियादी सिहत मर्कज़ ते वञी इहा वैक्सीन कराए बि सघो था पंहिंजनि ॿारनि खे फ्री आहियो त पोइ पोलियो फ्री करायो पाकिस्तान खे महिरबानी कयो सो गॾो गॾु अशरफ साहब असां सां गॾु आहे अशरफ साहब डॉलर की बात कर रहे थे हम तो ये डॉलर की बात पे आपने बहुत अच्छी बात कही कि भाई फ़ायदा उनको है जिनके पास डॉलर हैं तो आजकल ये बात कही जा रही है कि भाई डॉलर बढ़ रहा है तो पाकिस्तान तरक्की कर रहा है सो ये बात आपने इस हवाले से ये कह कि भाई लाजवाब कर दिया कि जिनके पास डॉलर है तो वही इसमें फ़ायदेमंद है पाकिस्तानी मईशत को किस तरह से वैसे ठीक किया जा सकता है राय तो हम दे सकते हैं वैसे ठीक करना तो जो जिनको ठीक करना है वही कर सकते हैं जी बिल्कुल ठीक करने की ज़रूरत है और इसके सलूशन भी मौजूद हैं सलूशन ये मौजूद हैं कि जैसा कि मैंने आपको कहा कि इस्लामिक फाइनेंस
पूरा कवर करती है, एक फ़र्द से लेके पूरी रियासत को, यहाँ तक कि पूरी दुनिया को, पूरी दुनिया का माशी निज़ाम। जो डिमांड एंड सप्लाई का जो कानून है, ये कुदरती एक कानून है, एक फितरी कानून है। ये इसीलिए अल्लाह ताला ने बनाया है कि डिमांड एंड सप्लाई उस वक्त मेंटेन रहेगी जब आप एसिड बेस्ड और अंडरलाइन एसिड्स फाइनेंस। मैं आपको थोड़ी सी तफसील में जी बता दें। वो ये है कि पाकिस्तान का जो GDP आज बता रहे हैं कि 4% है, जो माइनस में 5.8 से पीछे चला गया था, अब ये रिकवरी की तरफ जा रहे हैं। तो 5.8% GDP क्या है? ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट, जो हमारे मुल्क के अंदर जितनी चीज़ें पैदा होती हैं, पैदावार होती है, या हम जो बाइंग करते हैं, परचेजिंग करते हैं, वो सारी मिला के हमारा GDP बनता है, ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट। जब हम एसिड बेस्ड फाइनेंसिंग पे बात करेंगे तो अगर हम पेपर का लेन देन नहीं करेंगे, मैंने अगर आपसे कोई चीज़ मुझे रिक्वायरमेंट है, कोई चीज़ ख़रीदनी है, तो उसके लिए पैसों की ज़रूरत होगी। सही बात है। तो अब डेफिनेटली पाकिस्तान को ज़रूरत होती है, तो पाकिस्तान बड़े इंस्टीट्यूशन की तरफ जाता है, और एक आम आदमी जो है बैंक की तरफ जाता है। अब वो जब वहाँ जाता है तो अपनी ख्वाहिशात का इजहार करता है कि मैं एक इंडस्ट्रियलिस्ट हूँ, मेरी फैक्ट्री है, मुझे रॉ मटेरियल चाहिए, तो उसके लिए मुझे पैसे दे दो। एक कन्वेंशनल सिस्टम में ये होता है कि वो उसको पैसे दे देता है। अब उस बैंक को इससे कोई गर्ज नहीं है कि वो उस पैसे का क्या करता है, क्या इस्तेमाल करता है, कोई अखलाकी काम करता है या गैर अखलाकी काम करता है, इससे भी गर्ज नहीं है। उसको सिर्फ अपने जो 10-12-15% का एक मार्कअप है, उससे गर्ज होती है। ठीक, अब माशरा ये में जो है इस्लाम ये कहता है कि इससे ये होगा, सबसे बड़ा फ़ायदा ये होगा कि आपकी जो रिक्वायरमेंट है आप वहाँ बताएं, उस रिक्वायरमेंट को वो कमोडिटी जो रिक्वायर्ड है वो परचेज़ करके आपको डिलीवर करेगा, उसमें एक परसेंटेज तय करेगा, आपके साथ नफ़ा तय करेगा। अब चूँकि नफ़ा छोटा सा है, लेने वाले को भी छोटा सा लग रहा है कि भाई नफ़ा तो मुझे थोड़ा ही देना है जी, मुझे अगर 10 मिलियन लेना है बैंक से तो मुझे तो चंद % देना है, ये मेरे लिए फ़ायदा है, और मैं इससे जो है 10% पे बैंक को दूंगा और मैं 100% पे काम कर लूँगा, 50% अर्न कर लूँगा, तो मुझे तो ज़्यादा फ़ायदा है। इस तरह जो पाकिस्तान के मालियाती इदारे हैं वो भी खसारे में हैं। अगर हम उनके साथ पार्टनरशिप कर लें उनके काम में, तो उसमें ये होगा कि जो हमारे डिपॉजिटर्स हैं उनको हम क्या देते हैं, वो बेचारों को लाख रुपए पे मैं समझता हूँ 700-800 रुपये मिलते होंगे, तो ये 7-8 हज़ार भी हो सकते हैं। ये ऐसा तब होगा जब एसिड बेस्ड फाइनेंसिंग जनरेट होगी। अब जब एसिड की हम बार बार बात करते हैं, ये प्रोडक्ट है, हमारा डोमेस्टिक प्रोडक्ट है। अच्छा। तो डेफिनेटली अब वो उस कमोडिटी आप मुझे अवेल करके देंगे, तो वो उस कमोडिटी को अब मार्केट में सर्च करेंगे। सर्च करने वाले लोग भी आपको चाहिए होंगे, एक पूरी टीम बनेगी, एक इंडस्ट्री जनरेट होगी। राइट। वो प्रोडक्ट की कार की बात कर लेते हैं, जैसे कार फाइनेंसिंग होती है, मोबाइल फाइनेंसिंग होती है, लैपटॉप फाइनेंसिंग होती है, और इंडस्ट्री के अंदर रॉ मटेरियल की बात कर लेते हैं। अगर कोई एग्रीकल्चर में तो वो फ्रूट्स में कर सकता है, ठीक है, जिसका जो सब्जेक्ट है वो उसमें कर सकता है। कोई फर्नीचर में फर्नीचर कर सकता है, कोई इक्विपमेंट में इक्विपमेंट कर सकता है, कोई वॉच, लेदर, किसी भी चीज़ में हो सकता है। ये सारी चीज़ें इंडस्ट्रीज़ तो हैं, तो ये सारी चीज़ें ऑटोमेटिकली जनरेट होना शुरू हो जाएंगी। अच्छा। हमारा एम्प्लॉयमेंट रेट बढ़ना शुरू हो जाएगा, इंडस्ट्री चलना शुरू हो जाएगी। जब ये चीज़ें सरप्लस में आएंगी तो हम एक्सपोर्ट में कॉम्पिटिटिव हो जाएंगे, हमारी एक्सपोर्ट बनेंगी तो डॉलर आना खुद ब खुद शुरू हो जाएंगे। एक्सपोर्ट क्या, हमारी सेल है, मतलब इंपोर्ट कम होनी चाहिए, एक्सपोर्ट इंपोर्ट कम। देखिए इंपोर्ट कम जब होगी, अब जो एसेंशियल इंपोर्ट है वो तो करनी है ना, खुद की चीज़ें कोई अच्छी मयारी बनानी पड़ेंगी हमें, खुद की चीज़ें मयारी बनानी पड़ेगी। कुछ चीज़ें नहीं बनती, वो आपने यहाँ R&D रिसर्च एंड डेवलपमेंट पे काम करना होगा कि बहुत सारे केमिकल्स हैं जो यहाँ बनते ही नहीं है। अच्छा। और हमारे पड़ोसी मुल्क में बहुत बनते हैं, पूरी दुनिया को एक्सपोर्ट करता है। हमें इस मैन्युफैक्चरिंग कंसर्न में आना होगा। SME सेक्टर, जो कॉटेज इंडस्ट्रीज़ हैं, इसमें R&D सेक्टर को स्ट्रॉन्ग करना होगा, जिसमें मलेशिया, मैं मिसाल दे रहा हूँ, मलेशिया, सिंगापुर, थाईलैंड, साउथ कोरिया, ये वो कंट्रीज़ थे जो पाकिस्तान से बहुत पीछे थे। आज इनका R&D रिसर्च इतना डेवलप्ड हो गया कि मल्टीनेशनल पूरी दुनिया की जो हेड ऑफिसेज हैं और वो इंडस्ट्रीज़ हैं, वहाँ पर उन्होंने इन्वेस्टमेंट की है। क्योंकि इन्वेस्टर का जो कॉन्फिडेंस है वो सबसे बड़ी चीज़ होती है। तो उसके लिए क्या पता होना चाहिए कि भाई हम इन्वेस्ट कर रहे हैं तो पैसा डूबना नहीं चाहिए। पैसा डूबना ये बात है, किसी ऐसे मुल्क में नहीं करेंगे वहाँ अमन अमान का मसला हो, दूसरे मसाइल हो, पे हो,
तो ये सारी चीज़ें इस पे थोड़ा सा एम्प्लॉयमेंट के होता है। देखिए जब एम्प्लॉयमेंट का रेशो बढ़ेगा, जब हर आदमी को रोज़गार मिलेगा और अच्छी सैलरी मिलेगी, अच्छी तनख्वाहें मिलेंगी, तो हमारा जो लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम है वो भी हल हो जाएगा। सही बात है। देखिए गुर्बत क्या होती है, गुर्बत आदमी को कुफर तक ले जाती है। ऐसा ही ऐसी बात है, भूख के मारे बंदा क्या करेगा, क्या करेगा, चोरी करेगा, डकैती करेगा, तो ये सारे मसाइल पहले तो ये हल होने चाहिए। माशरती जो मसाइल अच्छा सा रोजगार होना चाहिए सबको, ऑफ कोर्स होना चाहिए। इसको अपर लेवल से लेके हमें लेके चलना पड़ेगा। हम नीचे से ऊपर जाएंगे तो हमें बहुत वक्त लग जाएगा, 1 सदी लग जाएगी। अपर लेवल पे ये गवर्नमेंट को पॉलिसीज, देखिए हुकूमतें जितनी आती हैं वो तो पॉलिटिशियंस हैं। अब ज़रूरी नहीं है कि एक पॉलिटिशियन अच्छा माहिर माशियात भी हो, ऐसा ही है ना, अपनी टीम में तो रख सकता है ना अच्छे बंदे। एग्जैक्टली। तो ये बात है कि नया जो पाकिस्तान बना उसमें सारे पुराने लोग आ गए, तो मसला ये हुआ। पिछले 25 साल पीछे में जाता हूँ ना, 9/11 से लेके अब तक की जो माशी सूरत हाल है वो बैड टू वर्स जा रही है, बैड टू वर्स जा रही है। हालांकि पैसों की रहल पहल बहुत है, बहुत थी उस दौरान भी, डॉलर्स आ रहे थे। एक आम आदमी जो है एंटीएन बना के गाड़ियाँ निकाल रहा था, एक आम आदमी जो है क्रेडिट कार्ड्स रख रहा था, है ना। फिर बाद में एक टाइम ऐसा आया कि वो सूद में डूब गया, बैंक उसके पीछे पीछे वो गायब। ये देखे ना, बैंक का रिकवरी करना कितना मुश्किल हो गई थी, उसको अपना बैड डेब्ट्स दिखाना पड़ गया था। तो वो जो थी ना वो खुशहाली नहीं थी, वो हमें फिगर्स दिखाए जा रहे थे, शॉर्ट टर्म थे। क्योंकि जो सूदी मईशत होती है ना, ये देखने में तो बड़ी खूबसूरत लगती है, लेकिन इसका जो रिजल्ट्स होता है वो एट दी एंड क्या होता है, गुर्बत, अफलास, महंगाई, परेशानी। क्योंकि मैं बार बार कहता हूँ कि अल्लाह ताला ने बरकत और कसरत 2 चीज़ें हैं। हम जाते हैं कसरत की तरफ, ज़्यादा से ज़्यादा हो, और बरकत वाली चीज़ क्या होती है, वो ख़त्म नहीं होती। खर्च तो होगी, ख़त्म नहीं होगी, और ना ही आपको मकरूज़ करेगी। बाकी शुक्र में बरकत है, सब्र में बरकत है। डेफिनेटली। तो हम थोड़ा भी अगर हमारे पास होगा ना, तो वो मैं बता रहा था कि जो हमारे फॉरेन रिजर्व्स हैं 20 अरब डॉलर होते, अगर ये हमारे अपने होते, हमें देना नहीं होता। एक आदमी के पास, मैंने आपको मिसाल दी थी कि 100 रुपये का वो मकरूज़ है और 20 रुपये उसकी जेब में, और वो खुश हो रहा है। खान साहब कह रहे हैं ऐसा वक्त भी आने वाला है कि पाकिस्तान कर्जे देगा दूसरे ममालिक को। अल्लाह करे ऐसा वक्त आ जाए, बिल्कुल आ जाए। लेकिन अगर ये इंटरेस्ट बेस्ड इकॉनमी के ऊपर बात कर रहे हैं तो सर ऐसा वक्त कभी नहीं आएगा, क्योंकि ये अल्लाह से जंग है। अगर आप में हिम्मत है तो फिर आप करें जंग अल्लाह से, माज़अल्लाह ऐसी बात नहीं। कोई आखिर में मैसेज देना चाहेंगे? प्रोग्राम का वक्त पूरा हुआ चाहता है, कोई आखिर में मैसेज देना चाहेंगे? सर मैसेज मैं देना चाहूँगा अपने तमाम पाकिस्तानी दोस्तों को, बहन भाइयों को, कि हमें सबसे पहले जो है अपनी इस्लाह की ज़रूरत है। हम ब्लेम देते हैं दूसरों को कि जी ये गवर्नमेंट ऐसी, वो गवर्नमेंट से, ये ऐसा, वो वैसा। अगर हमारा अपना मामला जो है अल्लाह ताला से सीधा हो जाए तो अल्लाह ताला हमारे सारे मामला सीधे कर देता है। बहुत शुक्रिया अशरफ साहब, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। आख़िर में वेंदे वेंदे असां साथी हिदायत गुलज़ार खां हिकिड़ो सुठो कलाम बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। सो गुलानी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। मोहरम साईं तव्हांजा बि लख थोरा, तव्हां प्रोग्राम में आयो। सो वेंदे वेंदे वरी हिकिड़ी साॻी गुज़ारिश तव्हांखे कयां थो, इहे बार बार इन करे कयां थो त जीअं तव्हांजे ज़हन नशीन इहा ॻाल्हि करे छॾियो त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरणा आहिनि, पंहिंजो मुस्तक़बिल संभालणो आहे, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो। ऐं पाकिस्तान अञा उन्हनि 2 मुल्कनि में शामिल आहे जिन में पोलियो जो केस ज़ाहिर थिए थो, माना केसिस ज़ाहिर थियनि था। इहा ॻाल्हि ॻणती जोगी आहे। बिल्कुलु पोलियो फ्री जेकॾहिं पाण खे करिणो आहे त फ्री टाइम जेकॾहिं तव्हांखे आहे त बुनियादी सिहत मर्कज़ हलिया वञो ऐं ॿारनि खे तव्हां पोलियो जा फुड़ा पीआरे अचो। टीम तव्हांजे दरवाज़नि ते पहुचंदी आहे, उन सां सहकार कयो, पंहिंजनि ॿारनि खे न लिकायो। हाई रिस्क इलाइक़नि में बि टीम पहुचंदी आहे, उन टीम सां तव्हांखे असांखे सहकार करिणो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त आउं ॾिसां पियो त 99.9 जेका परसेंटेज आहे उहा केसनि में घटिताई थी आहे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में पोलियो ख़ात्मे जे किनारे ते आहे, पाण वटि अञा ताईं पोलियो जा केस ज़ाहिर थियनि था। इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। पोलियो जा जेकी फुड़ा आहिनि उहे हलाल आहिनि। इन ॻाल्हि खे ज़हन में रखी करे पंहिंजनि ॿारनि खे ज़रूरु पोलियो जा फुड़ा पीआरियो। मज़बूत पाकिस्तान बणाइणो आहे त पंहिंजनि ॿारनि खे मज़बूत करिणो आहे। 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे। जेकॾहिं तव्हां वटि टीम न पहुती आहे, तव्हां उते फ़ोन करे, टेलीफोन करे ऐं ॿुधाए सघो था त असां ताईं ज़रूरु जल्दी पहुचो। सो हाणे असांजो प्रोग्राम पुॼाणीअ ते पहुचे थो। करशी जो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम खां पोइ तव्हां उहो ॾिसंदो करशी सिहत जो सफ़र। उन में हिकिड़ो माहिर हकीम हूंदो आहे, आउं बि उते हूंदो आहियां, कचहरी कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ मर्ज़ुनि ते डिस्कस कंदासीं। उहे दवाऊं करशी जूं कहिड़ियूं मार्केट में, इन वारे सां तव्हांखे ॼाण ॾींदासीं। हीउ प्रोग्राम हिते पूरो थिए थो। करशी जो प्रोग्राम स्टार्ट थींदो। इरशाद जागीरनी तव्हांखां मोकिलाए थो। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। जी साईं। लाल मोरी पते रखियो भला झूलेलाल।
लाल मोरी पति रखियो भला झूलेलाल ने सिंधड़ी दा सेवण दा सगी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर अली लजपाल कलंदर हो लाल मोरी झनन झनन तेरी नौबत बाजे झनन झनन तेरी नौबत बाजे झनन झनन तेरी नौबत बाजे नाल बजे दरी आल बला झूलेलाल हो लाल मोरी नाल बजे घड़ी आल बला झूलेलाल सिंधड़ी दा शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर अली दा पहला नंबर हो लाल मोरी हो लाल मोरी मावन पीरा बछड़े देने मावन पीरा बछड़े देने मावन पीरा बछड़े देने भेड़ा नु दे दे वीर मिला झूलेलाल हो भेड़ा नु दे दे हो भेड़ा नु दे दे वीर मिला झूलेलाल शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर हो लाल मोरी हो लाल मोरी चार चराग तेरे बलन हमेशा चार चराग तेरे बलन हमेशा चार चराग तेरे बलन हमेशा पंजवा में बालन आया बला झूलेलाल हो पंजवा में बालन पंजवा में बालन आया बला झूलेलाल सिंधड़ी दा शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला